अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं। ये चंट हींअर ॻाल्हियूं पिया हलाइनि फेसबुक ते त बाबा आयशा भैया तूं तारीख़ बदिली कर, बाबा असीं इजलास को ठाहियूं, बाबा एक्शन कमेटी बि फलाणो खणो। उनखे चवां थो खुदा मीर जाफ़र वारो कमु न करियो। हींअर सदी जे उस्ताद में जोश ऐं ख़ुरोश आहे। अभी नहीं तो कभी नहीं। जेका तारीख़ जो ऐलान थियो आहे उहो वापसि न थींदो इंशाअल्लाह। इन तारीख़ ते हर हाल में सिधी हर उस्ताद ऐं हर उस्ताद खे चवां थो त तुंहिंजे इज़त जो मसइलो आहे, सिंध प्राइमरी उस्ताद तुंहिंजे बका जो मसइलो आहे, सिंध तइलीमी जो मसइलो आहे, दादू ज़िले जे उस्ताद खे हक़ ॾियण जो मसइलो आहे, सिंध जे एजेंट जेके उस्ताद दलाल एजेंट आहिनि उनखे नीच ताईं नाबूद करण जो मसइलो आहे। अचो लख जे तादाद में कराची में गॾिजियूं, ॿिया मुलाज़िम जूं तंज़ीमूं लख जे तादाद में गॾी थींदियूं। प्राइमरी उस्तादो हाणे हिमत करियो, गैरत करियो, तव्हां पाण अफ़गानी करियो। अचो 10 फरवरी ते कराची में गॾु थी पंहिंजा मसइला